चलो दोस्तों मुझे नंढड़ो भा है नालो अथस इमरान। तो इमरान अज तव्हांखे टैलेंट पंहिंजो ॾेखारींदो। इमरान छा कंदे अॼु तूं? अज बाबा हथन ते टैलेंट हलंदे। तगड़ा सालंदमा हाँ। जो तुम हाँ माना तू पंहिंजा हथ ॿई हेठि करे पेर मथे करे हथनि ते हलंदे पंधु कंदे माना। हाँ। ठीकु आहे ॾेखार पंहिंजो टैलेंट अॼु। परे न वञ बसि हितां शुरू थी अच। चलो वाह 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 शाबाश छा ॻाल्हि आहे छा ॻाल्हि आहे वाह 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 गुड टैलेंट जबरदस्त 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 चलो 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 और चलो आगे वाह वाह हाँ बस एतिरे ताईं जबरदस्त जबरदस्त इमरान जी कमाल करे छॾी शोएब हिन जो ॾिठी टैलेंट माशाल्लाह, जबरदस्त हाणे तूं talent हिनखे छा कमेंट ॾींदे? गुड नाइस जबरदस्त टैलेंट आहे। अञा हिनखे खिल पई अचे त हिन करे हेठि किरी पियो त अञा घणो माना टैलेंट पई ॾेखारे न घणो अॻिते हली वञे यार। माना 2 मिंट सॼो पंधु करे हथनि ते है न। हथनि ते सही सही आहे। हा इमरान अली सफ़ा VIP टैलेंट ॾेखारी असांखे ख़ुशि करे छॾी जबरदस्त तुंहिंजो हलण आहे हथनि ते।